महबूब की सुन्नत है खारकू खाए चो छा ॾाढिया चो ॾाढिया जै औरत या मर्द के बार थियण वारा जुज़ा न हुजनि 40 ॾींहं 7 खारकू खाए बार जा जुज़ा पैदा थियनि। जे दम टीवी न छॾेसि 7 खारकू सुबुह जो खाए 7 शाम जो दम टीवी न छॾे ताश करी छा खे हथ न ॾिए। चेल जो मर्ज़ जेको आहे लाइलाज आहे पर जे खारकू खाए तो छॾे वेंदसि। आंडनि जा ज़ख़्म न छुटनिसि त छॾे वेंदसि। ॾाढिया सुभाणे अल्लाह न ॾाढो संदन जो सूर जेको आहे उहो लाइलाज आहे पर खारकू खाराईंदा चोसि छॾे वेंदसि।